प्यारी साध संगत, जय जय नारायण नारायण नारायण। इन स्तुति सां सत्संग की शुरुआत था कयूं। ता सभिनीनि जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र इन ते सत्संग करे रहिया आहियूं सिंधीअ में। भक्ति जा सूत्र, भक्ति की व्याख्या कंदे कंदे देवर्षि नारद थोड़ो वैराग त्याग इन जूं ॻाल्हियूं शुरू करे छॾियूं आहिनि। प्रश्न पुछे पाण ऐं जवाब बि थो ॾे पाण। कृष्ण पुछई माया खां केरु थो तरी सघे, हिन दुस्तर माया खां जंहिंखे असां माया चवंदा था आहियूं। अनुभव त सभु न कंदा आहिनि माया जो। माया चइबो कंहिंखे आहे, सभिनि खे थोरी ख़बर आहे, पर ॻाल्हियूं हर कोई कंदो आहे। माया में मोह में फाथल आहियूं। माया जो अर्थ इहो ई आहे कि जेको हुजे न पर नज़र अचे, ऐं ॿियो अर्थ आहे कि हुजे कुझु ॿियो ऐं नज़र अचे कुझु ॿियो। परियां खां कुझु ॿियो नज़र अचे, पास में कुझु ॿियो हुजे। जेसिताईं उहो असांखे मिले तेसिताईं असां पंहिंजो वास्तविक जीवन लॻाए छॾियूं उन जे पुठियां। इन खे चइबो आहे माया में फासण, नकलीअ जे पुठियां असली लॻाए छॾणु। त इन खे माया चइबो आहे, कल्पना चइबो आहे, स्वप्न जे भांति चइबो आहे, सपने वांगुरु। पर सपनो सच लॻंदो आहे ओॾी महिल जेसिताईं सपनो ॾिसबो आहे तेसिताईं सच ई लॻंदो आहे। तीअं संसार जा बि जेके क्रियाकलाप आहिनि, संसार सपनो कान्हे। सम्झिजो, जेको भॻवान ठाहियो अथई, जेको जड़ प्रकृति आहे, इहा सपनो न आहे, इहा त आहे। इहा असां सभु वेठा आहियूं, इहो बि सपनो कान्हे। शरीर असांजा वेठा आहिनि, हिते मौजूदु आहिनि, सपनो न आहे। पर जेका दिमाग़ में धारणा ठाहींदा आहियूं न, उहा सपनो आहे, उहा माया आहे। मन में बणायल सृष्टि, उहा त अनेक रूप धारण कंदी आहे। हिकु तव्हां जेको वास्तव में आहियो, शरीर सां न, नेचर सां, उहो तव्हांखे ख़बर। तव्हां जेको ॾेखारणु था चाहियो, उहो ॿी माया थी वई। ऐं मां वरी कुझु ॿियो पियो थो सम्झां तव्हांखे, इहा टी माया थी वई। अहिड़ियूं अनेक मायाऊं दिमाग़ में पई थी थियनि, वास्तविकता खां अलॻि, भ्रम। ऐं इन में ॾोह ॿिए कंहिंजो आहे बि कोन, असांजो ई ॾोह आहे। असां जहिड़ी कल्पना ठाहे छॾींदा आहियूं, त इन खां बचण खे चइबो आहे माया खां पार थियणु। वस्तुतः जीअं आहे स्थिति, उनखे ॾिसणु। अंधेरे में रसी पई हुजे, उनखे नांग सम्झी वठूं त इहो असांजी कल्पना आहे। डपु थियो, डिॼी वियासीं, इहो माया आहे। पर वास्तव में उहा रसी आहे। इहो पतो पइजी वञे त हिनखे चइबो माया खां मुक्त। त तीअं ई सत्य खे सम्झणु ॾुखियो थी वियो आहे। माण्हू रोज़ नयूं नयूं कल्पनाउनि में फासंदो पियो थो वञे। देखा देखी शुरू लाइ केरु पियो थो करे, पर पोइ सभु बसि देखा देखी पिया था कनि, भेड़ चाल। त देवर्षि नारद चए थो, भक्ति पाइण लाइ, परमात्मा खे पाइण लाइ हिन माया खां पार थियणु ज़रूरी आहे। हिन माया खां मथे उथणु ज़रूरी आहे। संसार खे ओड़ो ई ॾिसणु ज़रूरी आहे जहिड़ो हू आहे। ज़रूरी आहे असां संसार खे उहो ॾिसूं जीअं हू ॾेखारणु थो चाहे। माण्हू छो ॾिसूं असां हुनखे?
वो तो कुछ भी ॾेखारींदो पंहिंजो पाण खे। उन लाइ उपाय तो ॿुधाए देवर्षि नारद, कम जा सूत्र आहिनि। इहे अगरि हासिल थी वञनि त असां हिन दुस्तर माया खे पहचाने वेंदासीं, पोइ असां हुन ते हावी थींदासीं। हींअर माया असां ते हावी आहे, रोज़ी सर पे वेठी आहे, पोइ असां हुनखे चवंदासीं अबे साले हेॾो असांखे ॾकाए वेठी हुई आहे, हो कुझु बि कोन्हे, उलझाए वेठी हुई आहे। त उन लाइ कुझु नारद उपाय पियो थो ॿुधाए। कल्ह 3 असां ॿुधासीं, अॼु अॻिते ॿुधूं। अॼु 47 नंबर सलोक, कल्ह 46 ॿुधोसीं। उन में हो महानुभावनि जी सेवा करणु ऐं उन्हनि जो संग छॾणु, जेके मायावी आहिनि इन्हनि जो संग छॾे ॾियणु, ऐं ॿियो ममता छॾणु। 47 आहे, यो विविक्त स्थानम सेवते, यो लोक बंध मुन्मूल्यति, निस्त्रय गुणो भवति, योग क्षेम त्यजति। 4 ॻाल्हियूं आहिनि। पहिरियों आहे यो विविक्त स्थानम सेवते। विविक्त स्थान जो अर्थ है रिक्त स्थान, निर्जन स्थान, खाली स्थान, उन्हें जो सेवन करण, एकांत वास करण। माया खां बचणो अथव त हिन भीड़ भाड़ वारी दुनिया खां थोरो किनारो करे एकांत में वञी वेही रहो। बिल्कुलु सिंपल सूत्र आहे। जेसिताईं इन्हनि सां गॾु घुमंदा फिरंदा माया सां, माण्हुनि सां, झूठनि मायावी माण्हुनि सां, तेसिताईं बची कोन सघंदा। उन स्थितीअ खां अलॻि थियणो पवंदो आहे। पागलपन में अगरि असां वेठा आहियूं पागलनि सां गॾु, त शायदि असांखे बि पतो न पए कि असां बि पागल ई आहियूं। उन्हनि खां थोरो परे थिबो, थोरो दिमाग़ खे झकझोरबो, त महसूसु थींदो कि हू पागल आहिनि जिन सां गॾु मां हेॾो टाइम हुअसि, ऐं मां बि ईअं ई कंदी हुअसि इन्हनि वारियूं हरकतूं। त दूर थियण खां पोइ ख़बर पियो न। त देवर्षि नारद इहो ॿुधाए थो हिकिड़ो तरीक़ो, विविक्त वासन, रिक्त स्थान, निर्जन स्थान, एकांत में वास कयो। पहिरीं त थोरी देरि जो अभ्यास कयो, 1 कलाक घर में का अहिड़ी जॻह ॻोल्हियो। हाणे पहिरीं न चइजो कि अरे असांखे एकांत में वेहण ई कोन ॾींदा घर वारा, ॾाढियूं ईअं चई ॾींदियूं आहिनि कि अरे 1 कलाक बि ॾुखियो आहे वेहणु पंहिंजे घर में एकांत में। हू नथा वेहणु चाहिनि या तूं नथी वेहणु चाहीं? मायावी तूं ख़ुदि तूं आहीं। तूं चवंदी मुंहिंजी माया पोइ केॾा वेंदी? अरे तोखे बि माया छॾणी पवंदी जेका ॿियनि खे ॾेखारींदी माया। कमला हिकु सुठी ॻाल्हि चई कि भई दुर्जननि जो संग, दुर्जननि जे संग खां बचूं असां, इहा सुठी ॻाल्हि आहे, पर ख़ुदि बि त दुर्जन न थियूं, इहो त पहिरीं ज़रूरी आहे न। त असां ख़ुदि माया खां बचणु चाहियूं था, त असांखे बि माया त छॾणी पवंदी न। माया जेको नाटक कंदा आहियूं पंहिंजो पाण सां त सचा थियूं, वास्तविक, ओरिजिनल। उन लाइ एकांतवास ज़रूरी आहे। घर में अगरि हुजे अहिड़ी व्यवस्था जिते असांखे लॻे कि वाक़ई मां हिते एकांत में वेही सघां थी, पंहिंजो पाण सां ॻाल्हाए सघां थी, जिते शून्य शांति आहे, कोई बि असहजता न आहे, तो वास एकांतवास आहे। न त बोरवन हलिया वञो प्रकृतिअ में कंहिं सां गॾु। पुरुषनि जे लाइ नियम अलॻि थींदा आहिनि, स्त्रीअ जे लाइ अलॻि थींदा आहिनि। पुरुष त अकेलो हली वेंदो, स्त्रीअ खे त कंहिंजो साथ खपे। बोरवन हली वञो, उहो तव्हांजे लाइ आहे एकांतवास।
सही ॻाल्हि आहे। उते वञी अलॻि थी वञो, हितां गॾु वञो, उते चओसि तूं घुम फिर न, उनखे चओसि न तूं जेको करिणो अथई योगा वोगा कर वञी, या त हुन अहिड़ीअ खे पकड़ियो जेका चुप रहे, पॉसिबल कान्हे, चुपचाप हलंदी हले, तव्हां बि चुपचाप हलो, त पोइ किथे थो थी सघे। अच्छा, हिते थी सघे थो या न? टिकाणे में हिते थी सघे थो। हिते सत्संग जे अलावा थी सघे थो, या हिकिड़ो रूम, ध्यान रूम ठाराइजे, जिते तव्हां वञी वेही रहो चुपचाप, ध्यान रूम, शांति हुजे हुते, या त कोई तीर्थ जीअं मथुरा वृंदावन, हरिद्वार या अमृतसर या इन्हनि तीर्थनि ते वञणु एकांतवासी मञियो वेंदो अथव, छो त तव्हां पंहिंजी मायावी दुनिया खां निकिरी करे कंहिं धार्मिक स्थल ते विया आहियो, उते पहुचण सां ई, पर उहो अकुल बि हुजे, तव्हां अगरि पाण सां गॾु माया ई खणी विया आहियो त पोइ शायदि महसूसु न थींदो। तव्हां अगरि उते सॼो संसार खणी विया आहियो पाण सां, तीर्थ ते बि, त पोइ कुझु बि फ़ाइदो कोन्हे। पर अगरि तव्हां सभु भुलिजी करे विया आहियो तीर्थ ते, त पोइ तव्हांखे उते अनुभूति थींदी, महसूसु थींदो कि इहा जॻह माया खां अलॻि आहे। हिते सहज वृत्ति लॻी थी वञे, असांजी ध्यानु लॻी थो वञे। तव्हां ॾिसो, तव्हां था चओ घर सभिनी खां सही आहे, त घर में कयो, अहिड़ो समय कढो ऐं अहिड़ी जॻह ॻोल्हियो जेॾी महिल तव्हां पंहिंजो पाण सां ॻाल्हाए सघो। पंहिंजो पाण सां कुझु ॻाल्हाइण सिख, कुझु एक अकेलो वेहण सिख। पंहिंजो पाण सां कुझु ॻाल्हाइण सिख, कुझु एक अकेलो वेहण सिख। एक अकेलो वेहण सिख, कुझु एक अकेलो वेहण सिख।
भीड़ में अकेला, अकेले में मेला। ना कोई गुरु ना कोई चेला। तव्हांजे लाइ गुरु चेलो न, ना कोई दोस्त, ना कोई साथी, ना कोई रिश्तेदार। सब छॾे करे अहिड़ी अवस्था थी वञे कि जेॾी महिल अकेला वेठा हुजो त तव्हांखे लॻे मां आनंद में आहियां, पंहिंजे हुन परमात्मा सां गॾु आहियां, पंहिंजो पाण सां गॾु आहियां, मेलो मेलो लॻो पियो आहे। ऐं जॾहिं भीड़ में हुजो त तव्हांखे महसूसु थिए मां हिननि खां अलॻि आहियां। ना कोई गुरु ना कोई चेला, भीड़ में अकेला, अकेले में मेला। इहो सिखो, थोरो बंधन तोड़ण जी प्रैक्टिस कयो, थोरो थोरो अभ्यास रोज़, अधु कलाकु कलाकु, पोइ त धीरे धीरे उहो ई छॾिणो त उहो ई आहे, उहो ई छुटणो ई आहे सभु संबंध बंबंध। त हिन भीड़ जेका माया निर्मित कंदी आहे, उन माया खां छुटण जो तरीक़ो आहे इन भीड़ सां ई संबंध तोड़े करे एकांत में वेहणु ऐं अकेले में वेही छा करणु, जेको कंदा हुजो, जेको तव्हां ओरिजिनल तव्हांजो मन चए। रुअण जी इच्छा थिएव रुओ, पर कंहिंजे लाइ? परमात्मा लाइ, ना कि उन मायावीन जे करे कि हुन हीअं कयो हुन हीअं कयो। अकेलो मतिलबु छा? पोइ कोई बि न, भगवान जी बसि यादि, या ध्यानु कयो, या चुपचाप वेठा हुजो, या सोचो मां छा कयो अॼु ताईं। हा, पंहिंजूं ग़लतियूं चेक कयो। उते कोई ॾिसे ॿुधव कोन थो, त हिन करे ईअं न चइजो कि मां का ग़लती थोरी कंदी आहियां। उते कंहिंखे था ॾेखारियो, उते ईमानदारीअ सां तय करिणो आहे। ऐं पोइ छा करिणो आहे इहो बि सोचो। लक्ष्य रखिजो परमात्मा, ना कि संसार। ऐं सही ग़लति जो निर्णय बि संसार जे हिसाब सां न कजो कि हिनखे सही चवंदा आहिनि, मां हाणे ईअं कंदसि। इन चकर में वरी माया में फासी वेंदा। जेके चवंदा आहिनि न ॾाढा माण्हू, ही सही आहे ही ग़लति आहे, उन में न फासिजो। माण्हू त ग़लति खे सही, सही खे ग़लति, ऐं कुझु जो कुझु बि डिसाइड करे छॾींदा आहिनि। भीड़ आहे न, इहो भीड़ तंत्र। तव्हां सोचिजो परमात्मा छा थो चाहे। त एकांतवास, नारद चए थो, माया खां बचण जो हिकु सुठो उपाय आहे। ॿियो 47 नंबर श्लोक में आहे, लोक बंधन, लोक जे बंधननि खे तोड़णु। उहो हुन में अची वियो, माण्हू जे बंधन तोड़णु। ॿियो आहे टिनिनि गुणनि खां परे थियणु। सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, इन्हनि खां परे थियण जी साधना करणु। ॾिसो, तमोगुण माना तामसी, आलसी, प्रमादी, स्वार्थी, हिंसक, लोभी, ये सभु अची विया। उहो त न थियणो आहे, सिधी सी ॻाल्हि आहे। राजसी माना अहंकारी, प्रदर्शन करणु, भॼ डुक करणु, भॼ डुक गति करणु, उहो बि कोन्हे थियणो। सात्विकता जो अर्थ आहे भाई न भॼ डुक न आलस, सुठो थियणु। नारद चए थो इहो सुठो थियण बि छॾे ॾियो, इहा सात्विकता बि छॾियो। त पोइ छा कयूं? टिनिनि गुणनि खां पार थियण जी कोशिशि कयो। तव्हांजो आग्रह कुझु न हुजे कि मेरे को ऐसा करना है, मेरे को ऐसा बनना है, इहो न हुजे। भीतर प्रेम हुजे परमात्मा सां, पोइ जेको थींदो वञे, पोइ कोई नियम न, कोई हू न कि हेतिरे बजे उथिणो आहे, ही करिणो आहे, हिनखे मान्यता मिलियल आहे, ही सुठो थींदो आहे। न, जेको को हू कराए सहजता सां,
इनके चइबो आहे टिनिनि गुणनि खां पार। कॾहिं तामसी का लॻंदा हुन में, छो त ॾाढा माण्हू चवंदव वॼु सवेल न उथी तामसी नहीं छा? चइजोसि हा अॼु तामसी थी लॻां मां। कॾहिं राजसी नज़र अचो, छो त ईअं लॻो तव्हांखे कि मूंखे नाटक करण जे लाइ तयारु थियणो आहे त राजसी थी वञो, कॾहिं तामसी बि। पर इन्हनि टिनिनि खां अलॻि हुजो, इनखे चइबो आहे टिनिनि गुणनि खां पार। हिकिड़े संत व्याख्या कई कि गांव में रहणु, गांव में वास करणु इहो आहे सात्विकी, शहर में निवास करणु इहो आहे राजसी, ऐं अहिड़े एरिया में रहणु जिते जुआ शराब वेश्यालय इहे हुजनि उहो आहे तामसी। पर वृंदावन में वास करणु टिनिनि गुणनि खां पार। इहो हिकिड़े इस्कॉन वारे संत व्याख्या कई आहे, टिनिनि गुणनि खां पार आहे के मंदर में रहणु। हींअर तव्हां हिते वेठा आहियो त न सात्विकता में पिया था रहो, न राजसी न तामसी, ही टिनिनि गुणनि खां परे जी स्थान आहे। त उहो जेको भगत हूंदो आहे, जेको माया खां बचणु चाहींदो आहे, उहो न राजसी हूंदो आहे न तामसी हूंदो आहे, न राजसी न सात्विक हूंदो आहे। ॿियो आहे फार्मूलो, योग क्षेम जियो भी जेको परित्याग करे। योग क्षेम माना रोज़ी रोटी, रोज़ी रोटी तो खपे न, आवश्यकताऊं भी पूरियूं करणियूं आहिनि। इन इहा ई माया में फासाईंदी अथव इहा ॻाल्हि कि रोज़ी रोटी भी खपे, गृहस्थी आहियूं हीअ बि खपे, आवश्यकताऊं भी आहिनि। न पोइ तृष्णा खे आवश्यकता चवंदा आहिनि, जेका कॾहिं पूरी थियण जी कान्हे। हीअ बि हुजे, हू बि हुजे, ॿार खे पढ़ाइणो आहे, जॉब भी कराइणो आहे। छो त असां सायो करे आवश्यकताऊं पालियूं आहिनि। मूंखे कोई ॿुधाए पियो कि अॼुकल्ह माण्हुनि जा ख़र्च ॾाढा आहिनि, चए पियो कि ख़र्च ॾाढा अथनि न, तॾहिं हीअ या त पैसा खाई था वञनि या त कुझु बि था कनि ॿिए नंबर जो कमु, या त टाइम नथो मिलेनि ॿियनि ॻाल्हियुनि जे लाइ, सत्संग जे लाइ, धर्म जे लाइ। उद्देश्य हिकिड़ो ई आहे, ख़र्च हिननि जा ॾाढा थी विया आहिनि। त ख़र्च ॾाढा थी न विया आहिनि, कया विया आहिनि। हीअ बि खपे, हू बि खपे ऐं हे बि खपे। अगरि माया खां बचणो आहे त इहा चिंता छॾणी पवंदी। जिस रंग में परमेश्वर राखे उसी रंग में रहना, उसी रंग में रहना रे बंदे, उसी सां आहे वञे। उसी रंग में रहना रे बंदे, उसी रंग में रहना, उसी रंग में रहना रे बंदे, उसी रंग में रहना। जिस रंग में परमेश्वर राखे, जिस रंग में परमेश्वर राखे, उसी रंग में रहना, उसी रंग में रहना, उसी रंग में रहना, उसी रंग में रहना रे बंदे, उसी रंग में रहना।
की ख़र्च पाणी आवश्यकताऊं हिन शरीर जूं हिन जीवन जूं आवश्यकताऊं इन में माण्हू माया में फासी वेंदो आहे, वही वेंदो आहे। त उन खां बचण लाइ तरीक़ो आहे, भगवत गीता बि चए थी कि योग क्षेम जी चिंता तूं भॻवान जे मथां रख ऐं तूं हुनजो भॼन कर। तव्हां चवंदा इहे कम तव्हां बाबनि जे लाइ कया आहिनि, असां नथा करे सघूं। छो नथा करे सघूं? कंहिं चयो आहे कि सिर्फ़ु बाबनि जो ठेको आहे संत ठहिण या भगत थियण या इन्हनि ॻाल्हियुनि ते हलण, सिर्फ़ु बाबनि जो कमु आहे छा? असांजो धंधो आहे छा? कोई बि थो करे सघे। ही शास्त्र सिर्फ़ु बाबनि जे लाइ आहिनि छा? ही सत्संग छा सिर्फ़ु असां लाइ आहिनि छा? पोइ चऊं छो पिया था बाक़ी? सभिनि जे लाइ आहिनि, सभिनि खे संत ठहिणो आहे, ठहिणु खपे, भगत ठहिणु खपे सभिनि खे। करे त ॾिसो, भॻवान जे मथां ज़िम्मेदारी रखी करे भॻवान जो भॼन भाव आहे त पुरुषनि जे लाइ इहा शिक्षा, पर तव्हां बि इहो निश्चय रखो कि भॻवानु कंदो पाणे आवश्यकताउनि जूं पूर्तियूं जेको ज़रूरी आहे, ऐं कॾहिं कंदो इहो बि उनजे हथ में आहे। कहिड़ी शइ कॾहिं असांखे ॾींदो जेका ज़रूरी आहे, जॾहिं हू चाहींदो। माहौल ओहिड़ो ठाहींदो वेंदो पाणे। इनखे चइबो आहे योग क्षेम वाहम्यहम। इन ते कथा बि मां हिकु दफ़ो ॿुधाई हुई। जगन्नाथपुरीअ में हिकिड़ो ब्राह्मण रहंदो हो, उन इन फार्मूले खे पकड़ियो भगवत गीता जे कि जेको मूं ते आश्रित रहे थो, मुंहिंजे भरोसे रहे थो ऐं पंहिंजो कर्तव्य निभाए थो, उनजो योग क्षेम मां तो वहन कयां। त इहो सोचे करे ब्राह्मण हो, भिक्षा वठणु छॾे ॾिनई, माण्हुनि खां घुरणु छॾे ॾिनई, दक्षिणा वठणु छॾे ॾिनई, बसि भॻवान जो भॼन कि ॾिसां मूंखे ॾिए थो। धीरे धीरे हिन जो धन ख़तमु थींदो वियो, अन्न ख़तमु थी वियो, बासण बर्तन विकामजी विया। हिन चई ही त सभु मुंहिंजो ख़तमु पियो थो थींदो वञे, भॻवानु किथे आहे? त छा कई, मस खणी करे, कलम खणी मस ॿोड़े करे उहा लाइन मिटाए छॾी भगवत गीता में, योग क्षेम वाहम्यहम 9 अध्याय में। पोइ हलियो वियो गंगा जीअ ते पंहिंजो नेम करणु। पुठियां भॻवानु हिकिड़े बालक जो रूप धारण करे सीधो सामान जो गाॾो भराए हिन जे घर पहुची वियो ऐं हिन जी ज़ाल खे चयईं कि सीधो सामान वठो, मां तव्हांजे घोट जो चेलो आहियां, शिष्य आहियां। कल्ह हुते नाराज़ थियो आहे, मुंहिंजे चपल ते मस हारे छॾी अथई। छो त भगवत गीता भॻवानु कृष्ण जे मुख मां निकिती आहे। पोइ छोकिरो हलियो वियो, ब्राह्मण घर आयो त हुनजी ज़ाल चयईंसि कि छोकिरो आयो हिकिड़ो सीधो सामान ॾेई वियो आहे ऐं चयो त मस हारी अथव हुनजी चपल ते। त ब्राह्मण सम्झी वियो, रोई ॾिनई कि मां धैर्य न रखी सघियमि, धीरज न रखियो ऐं भॻवानु मुंहिंजो योग क्षेम वहन पहुचायो। जेको माण्हू ईअं करे थो, योग क्षेम जी चिंता जे करे भॼ डुक नथो करे, चरियो नथो थी पए, पैकेज करे माफ़ कजो, जेको चरियो नथो थिए उहो माया खां बची थो वञे। जेको भॻवान जो भॼन भाव खे असली ज़रूरत सम्झे थो त हुनजो कमु ज़रूरु आवश्यक कमु थी थो वञे। ऐं ईअं न सम्झिजो कि इन फार्मूले ते हलण वारो ग़रीब थींदो, न। उनखे भॻवानु वेंदो ॾींदो, वेंदो ॾींदो। मां त इहो अनुभव कयो आहे कि उहो भॻवान जो लाडलो बेटो ठही वियो आहे। हिकिड़ो नओं संबंध ॻोल्हियो आहे, शेयर कयां ऐं शास्त्रनि में लिखियलु आहे त भॻवान सां कोई बि संबंध जोड़े सघो था, कोई भी रिश्तो था रखो, पर दिल सां, देखा देखी न कि उसने कौन सा रिश्ता रखा है। तव्हांजो हृदय छा थो स्वीकार करे भॻवान खे? घोट
त उनखे घोटु मञो, मुंहिंजो पति परमेश्वर उहो ई आहे। भाउ करणु चाहियो, हर रक्षाबंधन ते राखी ॿधोसि, पर दिलि सां पोइ भाउ मञोसि, फ्रेंड त फ्रेंड मञोसि द्रौपदीअ वांगुरु, पुटु त पुटु बि मञोसि। हू त तयारु वेठो अथव, पर तव्हां पोइ निभायो। पुटु ठाहींदवसि त पोइ वरी ख़र्ची वठंदव उल्टो, इहो सम्झिजो, परेशान बि कंदव। ईअं न सम्झिजो कि मज़ाक आहे रिश्तो ठाहे रखणु। पीउ ठाहियोसि कि तूं मुंहिंजो पिता आहीं, मुंहिंजो कन्यादान तूं कजां, सभु ख़र्च तोखे करिणो अथई। त मां हिकु नओं रिश्तो जोड़ियो आहे कि असां इहो बि करे सघूं था कि असां चई सघूं था, घोषणा करे सघूं था कि मां भॻवान जो हिकु लाडलो बिगड़ियल बेटो आहियां ऐं मां इहो रखियो आहे हुन सां रिश्तो। सम्झी हुनजी इहो ई चइबो आहे न कि कोई कंहिंखे पुटु हुजे जीअं असांखे आहे हिकिड़ो, ऐं हुनखे ॾाढो लाड़ प्यारु मिले त उहो बिगड़ी बि वञे, पर पीउ माउ पीउ जेको आहे माफ़ु कंदा वञनि प्यार में, हू ग़लतियूं कंदो वञे, उहा ॾिंगायूं करे, ऐं उनजी कॾहिं कॾहिं चए में बि न हले पीउ जे, त बि लाडलो आहे इन करे। ऐं उहो उल्टो पाण उन्हनि खे माउ पीउ खे अखियूं ॾेखारे उहो पुटु कि हीउ कयो मुंहिंजे लाइ, हाणे हीउ कयो, आर्डर करे। इहो रिश्तो छा नथो थी सघे भॻवान सां? हा, त मां सोचे इहो ई ठीकु लॻो आहे कि असां कुझु बि कयूं, असां बिगड़ियल आहियूं, असां मलीन आहियूं, असां उहो नथा कयूं जेको तूं चाहीं थो, पर तुंहिंजा बेटा आहियूं, बिगड़ियल आहियूं, ऐं तो ॾाढो प्यारु ॾेई कोई बिगाड़ियो आहे, तो ॾाढो प्यारु ॾेई करे तो बिगाड़ियो आहे। इन खे चइबो आहे योग क्षेम वाम्यम। हू असांखे पहुचाईंदो वेंदो, हर शइ, हर आवश्यकता, हर हू, ऐं असां छा कंदासीं? असां उनजे भरोसे, उनजी प्रेम में, उन घुमी फिरी वापसि उन वटि, इहो इन खां माया खां बची वेंदासीं इहो रिश्तो रखण सां। गोस्वामी तुलसीदास जे जीवन जी घटना आहे, ग़रीबीअ जा ॾींहं पियो गुज़ारे, खाइण लाइ बि हाणे न बचो घर में, तॾहिं बि शिकायत कोन कयूं, पंहिंजे घरां निकितो ॿाहिरि त छा ॾिठई? राजा जो हिकु हाथी बीठो आहे ॿाहिरि, महल जे ॿाहिरि, ऐं हाथीअ खे जेके शेवा कंदा आहिनि हाथीअ जी, उहे हाथीअ खे सनानु पाणी कराए ऐं उनखे काजू बादाम पिया था खाराइनि, थाल भरे करे काजूनि जा ऐं ड्राई फ्रूट जा, जोरीअ हाथीअ जे वात में विझनि, ऐं हाथी हीअं पियो करे। हाथी हीअं कंदो ई आहे न, हिलाईंदो आहे न मुंडी। त तुलसीदास भॻवान खे शिकायत जे भाव सां चयो कि भॻवान, हीअ हाथी न पियो थो करे, चए थो मूंखे न खपनि, उनखे तूं जोरीअ पियो थो खाराई, ऐं मुंहिंजे लाइ तोखे हिकु वेले जो बि फुल्को कान्हे, हाणे मूंखे खपे बि कोन। नाराज़ थी वियो भॻवान सां। हो त लाडलो बेटो भॻवान जो, उन सां ई नाराज़ थी वियो, कोन खाइणी हाणे रोटी। उतां निकितो ऐं झंगल में वञी करे रुसी करे हिकु वण जे मथां वेही रहियो, चए मां न रोटी खाईंदुमि, बुख ॾाढी लॻी आहे मूंखे, मां रोटी कोन खाईंदुमि, भली मरी वेंदुमि ऐं ॾोह हुननि खे ॾींदुमि जंहिंजे लाइ मां हेॾियूं चौपायूं लिखियूं आहिनि, हेॾा दोहा लिखिया आहिनि, जंहिंजे लाइ ॾींहुं राति रोई रोई करे मां प्रेम सां पुकारियो आहे, उहो ज़िमेदार आहे। मां बुख पियो थो, हींअर मुंहिंजी हालत अहिड़ी आहे बुख में, थी सघे थो उते मूंखे जोरीअ कोई न कोई खाराए, भॻवान त आहे, किथां न किथां पहुचाए सघे थो, त मां होॾां वञा ई नथो, शहर में घर वञा ई नथो, त झंगल में ई मां वेठो हूंदुमि वण जे मथां
साहिब करे परेशान कबो आहे न, जीअं पीउ खे। पीउ वेही रहियो त एतिरे में हिकिड़े राजा जी सवारी उतां लंघी। उन राजा जो नियम हो कि पहिरीं कंहिं ब्राह्मण खे भोजन खाराईंदो हो, पोइ पाण खाईंदो हो। त सॼी सेना खे बीहारे करे वज़ीर राजा खे चवनि था, साईं भोजन तव्हां खाओ, त पोइ सॼी सेना खाए। त राजा चए थो, भाई के ब्राह्मण खे ॻोल्हियो। त हू चवंसि था, साईं जंगल में ब्राह्मण किथां ईंदो। वरी बि ॾिसूं था त मथे जो ॾियारनि त तुलसीदास वेठो आहे। गोस्वामी ब्राह्मण हुआ तुलसीदास। उनखे चवंसि था, साईं हेठि अचो, असांजा धन भाग तव्हां मिली विया। हू चवणु लॻो, तव्हां किथां अची विया, मां हेठि कोन ईंदुसि। उनखे जोरीअ हेठि लाथनि ब्राह्मण तुलसीदास खे, राजा जी अॻियां वठी आया। राजा प्रणाम कयो ऐं चईं, साईं तव्हां ब्राह्मण देवता आहियो, मुंहिंजो प्रेम आहे कि मां रोज़ु ब्राह्मण खे भोजन खाराए पोइ खाईंदो आहियां। अहिड़ा राजा हूंदा हुआ कंहिं ज़माने में। तुलसीदास चए थो, मूंखे कोन्हे खाइणो। मन में चई, भैंसा फाथम अची, मां त नाराज़ हुअमि भॻवान सां कि मां खाईंदमि ई कोन, ऐं हींअर बि मां कोन खाईंदोमांसि। राजा ज़बरदस्ती थोरी कंदो, पर राजा ज़बरदस्ती कई। राजा ॾिठई हे मञे नथो, त पंहिंजे मंत्रियुनि खे चई, तव्हां पकड़ियोसि हिन ब्राह्मण खे ऐं थाली खणी अचो। थाली अची वई, शाही थाली। हाणे राजा पाण पंहिंजे हथ सां उन ब्राह्मण तुलसीदास खे रोटी पियो थो खाराए, ऐं तुलसीदास न पियो थो करे, उहो खाराएसि पियो थो। कुझु सम्झ में आयव? हिन हाथीअ खे ॾिसी गुस्सो कयो हो कि हू नथो करे, हुनखे जोरीअ त खारायो वञनि। त भॻवानु ॾिसो, ॾिसण में कोन ईंदो अथव, मतां खां इन में ज़िंदगी विञाए छॾियो कि नज़र अचे। इन में तव्हां फासी पवंदा कि नकली भॻवान जे चकर में। असली भॻवानु हीअं कृपा कराई, पंहिंजी उपस्थिति महसूसु कराईंदो आहे कि हाणे तूं बि न पियो थो करी ऐं तोखे जोरीअ थी खाराई वञे रोटी। त तुलसीदास जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया। इनखे चइबो आहे हिकु योगक्षेम वाम्याम, ऐं ॿियो भॻवान जो बिगड़ियल ॿार। तुलसीदास केॾा दफ़ा पंहिंजी निंदा पाण कई आहे। मति मंद तुलसीदास, मोसन कोन कुटिल खल कामी। मूं जहिड़ो कामी ॿियो केरु हूंदो, तुलसीदास थो चए, मूं जहिड़ो खल कुटिल ॿियो केरु हूंदो, पर तब बि मां तुंहिंजो आहियां। इहे ॻाल्हियूं असांखे माया खां बचाईंदियूं। त 47 नंबर अञा पूरो थी वियो, बाक़ी असां पोइ ॿुधंदासीं। बोल श्री कृष्ण भॻवान की जय।